मोरो भरिसां ॻोठ मोहम्मद मूसा कोराई जे रहवासियुनि महबूब अली याकूब यासीन कोराई ऐं ॿियनि एहतजाजी मुज़ाहिरो कंदे दाहियो आहे त मोहम्मद लाइक कोराई पंहिंजे पुटनि हनीफ़ ऐं नदीम कोराई सां गॾिजी असांजे ॻोठ ॿाहिरां हथियारबंदनि माण्हुनि सां बीठल हुआ जिन असां मथां बंदूक जो फायर करे ॾिना, जंहिंमें असां मौज़ाने तौर ते बची विया। हुननि जो चवणु हो त फायरिंग जा आवाज़ ॿुधण ते आसपास जा माण्हू पहुची विया जिन असांखे बचाए वरितो आहे ऐं जवाबदार पंहिंजा हथियार फिटा करे फरार थी विया। हुननि चयो त अहिड़े वाक़े जी रिपोर्ट हद जे कोराई थाणे ते दाख़िल कराई वई आहे, जंहिंखां पोइ हुननि कूड़ो ड्रामो करे पाण मथां बुलेट जा ज़हर ॾेई असांजी साख खे नुक़सानु पहुचाइण लाइ ग़लति बयान ॾिना पिया वञनि ऐं असां मथां कूड़ा इल्ज़ाम हणे कूड़ो केस दाख़िल कराइण जी कोशिशि कई पई वञे। हुननि IG सिंध, DIG शहीद बेनज़ीराबाद ऐं SSP नौशरो फ़िरोज़ खां मुतालबो कयो आहे त मामले जो फ़ौरी तौर ते नोटिस वठी साणनि इंसाफ़ कयो वञे।